अड़ी तरह जेकॾहिं पराओ माल खाधो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शहीद जे मथां सभु शइ अल्लाह ताला माफ़ कई आहे। शहीद जे मथां अल्लाह ताला सभु शइ माफ़ कई आहे। हा, हिकिड़ी शइ माफ़ न आहे। गौर सां ॿुधो कहिड़ी आहे? अल्लाह जे नबी फरमायो कर्ज़ माफ़ न आहे, पराई रक़म जेकी माफ़ न आहे। शहीद जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शहीद हुयो जंहिं टाइम उहो शहीद जेको अल्लाह जी दीन जी सरबुलंदी लाइ निकिरे, जंहिंजो इरादो इहो हुजे त दीन जेको आहे बुलंद थिए। अल्लाह जे नबी फरमायो हुनजो खून जॾहिं ज़मीन ते किरंदो आहे न, किरण खां पहिरियां अल्लाह ताला हुनखे पंहिंजो दीदार कराईंदो आहे। एतिरी हुनजी फज़ीलत आहे। खून ज़मीन ते लहंदो ई न आहे, अल्लाह ताला अॻ में पंहिंजो दीदार कराईंदो आहे। पर अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो न मथां कर्ज़ माफ़ न अथव। हा, जेकॾहिं अगरि कंहिंजो माल खाइयो भले अल्लाह जे रस्ते में शहीद चून थियो आहे, जन्नत में इहो दाख़िल क़दम तौर ते न थींदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले खां, सहाबियुनि जे टोले खां हिकिड़ो शख़्स थियो, कुफ़ार सां क़िताल हले पियो। ऐं जेको आहे क़िताल हलंदे हलंदे, जिहाद हलंदे हलंदे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि मां हिकिड़ो जेको आहे शख़्स अॻिते वधियो ऐं उनखे जेको आहे तीर लॻो, नेज़ो लॻो ऐं अहिड़ी तरह उहो तीर ऐं नेज़े खां हेठि किरी पियो, शहीद थी वियो। साहिबनि जो वाह वाह, सुबहान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुबहान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। जन्नत में आला मक़ाम ते पहुची वियो। नबी बि गॾु आहे, साहिबनि जो पूरो मजमू आहे ऐं इस्लाम ऐं कुफर जी जंग आहे। अल्लाह जे नबी फरमायो तव्हांखे कहिड़ी ख़बर, कीअं जेको अॻ में हुकुम था लॻायो त जन्नत आला मक़ाम में पहुची वियो। साहिबनि खे अल्लाह जे नबी फरमायो तव्हां कीअं था चओ त जन्नत आला मक़ाम में पहुची वियो? अल्लाह जे नबी फरमायो मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसां थो जनम जी बाहि में सड़े पियो। कहिड़ा? अल्लाह जे नबी सां गॾु आहे, साहिबियुनि सां गॾु आहे, कुफ़ार जे ख़िलाफ़ जेको आहे जंग थो विढ़े। साहिबियुनि जो रसूल इहो कीअं? अल्लाह जे नबी फरमायो चादर चोराई हुई न, बैतुल माल मां हिन चादर चोराई, मां ॾिसां थो उहा चादर हिन जे मथां वेड़िजी वई आहे ऐं हुन चादर खे जनम जी बाहि लॻी आहे ऐं जनम में हिन टाइम सड़े पियो।